वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु। सतनाम श्री वाहेगुरु साहिब जियो। सतनाम श्री वाहेगुरु साहिब जियो। आसा मैला पंजवा धन गुरु हरजंदे साहिब जियो। सफल आपकी सेवा करो मेरे सदाई। सतनाम श्री हर वाहेगुरु। अपराधी मतहीन निर्मल अनाथ नीच। अपराधी मतहीन निर्गुण अनाथ नीच। सठ कठोर कुलहीन व्यापक मोहे कीच। मल भरम कर्म ममता मरण चित न्यावे। बनता विनोद आनंद माया अज्ञानता लपटावे। खिसे जो बन बधे जरुआ दिने जारे न्यारे संग मीच। बिनवंत नानक आस तेरी शरण साधु लाख नीच। सतनाम श्री हरि सतनाम श्री हरि। अज बाणी आहे पंजी पातशाह धन गुरु अर्जन देव महाराज जे बाण सतगुरु जे सम्मुख के संत जे सम्मुख कोई गादेश्वर संत वेठो तो ने सामू पाण न्याज वंत थी करे निवड़ सा वेना। छोकी गादेश्वर जे के संत नाम पौधल संत नाम मन की गाल सब समझी वेंदा है। जे के गहराई सां सतगुरु जी प्राप्ति करे चुका है वो वे सेवक जमन दातार जे दर ते अचन था। केतरा भी दानी पुनी छो न हुजन केतरा भी सुठा छो न हुजन लेकिन जमल गुरु जे सामू संत ने सामू वेन था पंहिंजे पाण खे केतिरो हेठि सड़ाए करे वेन था। दातार अपराधी आहियां मां मतहीन आहियां अनाथ आहियां दाता नीच आहियां मां। अपराध मूंखां थिए थो जाणे अनजाणे में। मतहीन आहियां ॿिए जी मत जे अनुसार हलां थो। अनाथ आहियां दाता कोई बि मूंसां गॾु कोन्हे। नीच आहियां मुंहिंजी जात बि नीच आहे। सठ कठोर कुलीन यानी अनेक प्रकार जा अवगुण मुंहिंजे अंदर में भरियल आहिनि। व्यापत मोह कीच गुरु महाराज मल भरम कर्म अहम ममता मरण चीत न आवे। अनेक प्रकार जो मल मुंहिंजे अंदर भरल पियो आहे। भरमन में फाथल पियो आहियां। कर्म को सुठो कयो कान्हे। ममता मरण चीत न आवे। ममता के में आहे कोन सिर्फ लोभ ही लोभ भरल पियो आहे। बनता विनोद आनंद माया अज्ञानता लटावे अज्ञानता सां भरपूर आहियां। खीसे जो बन बधे जरुआ सॼो ॾींहुं धन जे पुरतां पंहिंजे परिवार जे पुरतां डुकां थो। संग मीच ॿियो कुझु बि कोन्हे। बिनवंत नानक आस तेरी शरण साधु राख नीच। इहा अरदास थींदी आहे। पूरे जीवन जी रेखा गुरु महाराज ने सम्मुख रखी छॾी कि कुछ भी कोने। आदि आहियां मतीन आहियां अवगुणी आहियां अनाथ आहियां नीच आहियां। सठ कठोर कुलहीन व्यापत मोह की अनेक प्रकार जा अवगुण आहिनि। दातार जी इहा अरदास आहे तुंहिंजे चरणनि ते। हिन मां कुझु त अवगुण कढो। कोई त बुद्धि बख़्शो कोई त विवेक बख़्शो दातार ताकि हिन अवगुण खां मां परे थियां। इहा अरदास थींदी आहे। पाण गुरु खे अरदास कंदा आहियूं सच्चे पातशाह पाण खे हिन शइ जी ज़रूरत आहे हिन शइ जी ज़रूरत आहे। पर कंहिं महिल पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदा आहियूं। पंहिंजी ग़लती स्वीकार न कंदा आहियूं। पंहिंजी ग़लती गुरु नानक साहिब जे साम्हूं स्वीकार कजे। छोकी पंहिंजी ग़लतियूं पाण खे ख़बर आहिनि कि पाण किथे ग़लती कयूं आहिनि किथे अपराध थियो आहे किथे असां ॿिए जी मत जे अनुसार हलियाऊं। गुरु महाराज चवनि था जेको पंहिंजी ग़लती स्वीकार करे हुनजी माफ़ी वठे गुनाहनि जी माफ़ी वठे। दादा कल मूंखां कमु थियो कुछ समय पहिरियों मूंखां कमु थियो। गुरु महाराज चवंदा उहो ई सची अरदास आहे। जेको पंहिंजी गुनाह जी माफ़ी नथो वठे फिर तो आशाऊं वधाए
उते आशाऊं रुकल ई हूंदियूं आहिनि। इन करे इनखे सची अरदास चइबी आहे, सचे पातशाह मुंहिंजे गुनाहनि जी मूंखे माफ़ी ॾे। कई वञ मां खोड़ ग़लतियूं अनजाणे में बि थी वञ, मुंहिंजी माफ़ी बख़्श। जंहिं गुरु नानक साहिब जे साम्हूं पंहिंजी ग़लती स्वीकारे वरिती, जंहिं पंहिंजे पाण खे झुकाए वरितो, गुरु महाराज हुनखे किथे बि झुकण न ॾींदा। बोल गुरु नानक देव की साची दरबार।